अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराजू किचन। फ्रेंड्स, महाराजू किचन में अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं तमामु मज़ेदार ऐं आसान ऑरेंज पाउंड केक जी रेसिपी। ही केक ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु ब्लेंडर में असां विझूं था 3 अदद अंडा, खंडु विझूं था 1 कप, तेल विझूं था अधु कप, ऑरेंज फूड कलर आहे तक़रीबन 1 चुटकी, ऐं कटियल नारंगी आहे 1 अदद ऐं असां नारंगी खल समेत कटे विझूं था ऐं हाणे चङी तरह सां ब्लेंड कयूं था। चङी तरह सां ब्लेंड थी वियो आहे त हाणे नारंगी ऐं अंडे जे मिक्सचर खे हिकु बाउल में विझूं था। हाणे असां हिकु प्याले में छाणी रखी आहे ऐं विझूं था मैदो 1.5 कप, बेकिंग सोडा विझूं था 1 टीस्पून, ऐं चङी तरह सां छाणे छॾियो आहे। मैदे खे चङी तरह सां छाणे छॾियो आहे त हाणे असां मैदे में नारंगी ऐं अंडे जो मिक्सचर विझंदासीं। नारंगी ऐं अंडे जो मिक्सचर विझी चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां हिकु बेकिंग ट्रे खयो आहे ऐं बेकिंग ट्रे में कुझु तेल विझी चङी तरह सां स्प्रेड कयूं था। ऐं मथां छिड़कियूं था थोरो खुश्क अटो। अटो छिड़कण खां पोइ हाणे असां विझूं था केक जो मिक्सचर। हाणे ऑरेंज पाउंड केक खे तक़रीबन 35 खां 40 मिनट जे लाइ 350 फ़ारेनहाइट ते बेक कंदासीं। जी फ्रेंड्स, असां ऑरेंज पाउंड केक खे तक़रीबन 35 खां 40 मिनट जे लाइ 350 फ़ारेनहाइट ते बेक कयो आहे ऐं हाणे असांजी मज़ेदार ऐं तमामु आसान ऑरेंज पाउंड केक सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां स्लाइसिस करे छॾींदासीं ऐं आसानी सां सर्व करे सघूं था। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु हीअ ऑरेंज पाउंड केक जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।